मुझो मौक़िफ़ इहो आहे त जीअं असां सिंध हाई कोर्ट में इस्माइल साहब लाइ पेटिशन दाख़िल कई हुई। जी सिंध हाई कोर्ट कराची में 3/10/2024 में असां पेटिशन दाख़िल कई, जंहिंमें सलाहुद्दीन पंवर साहब आर्डर में कयो हो त जीअं त इस्माइल डायरी जे मथां जेकियूं FIR आहिनि बंदि कयूं वञनि ऐं जेकियूं FIR ऐं ॿिए केसनि में गिरफ़्तारी न कई वञे, अली रज़ा जे मथां इस्माइल डायरी जे मथां। जीअं त अदालत जी तौहीन थींदी थी अचे ऐं असांजे मथां प्रेशर पुलिस विझंदी थी अचे त जीअं की त इस्माइल डायरी जे मथां ॾहरिकीअ जो केस बि दाख़िल हिननि कयो नामालूम में, ऐं उन खां पोइ हाणे वरी मेहड़ में जेको पुराणो 3 महीना पुराणो केस इस्माइल डायरी जे मथां हुननि FIR कई आहे त इस्माइल डायरीअ माना फुर कई आहे, सोन लुटियो आहे। हाणे ॾिठो वञे त इस्माइल डायरी जी हालति एॾी नाज़ुक आहे ऐं हुनजी तबियत ख़राबु आहे, हू शुगर जो बि मरीज़ आहे, दिलि जो बि मरीज़ आहे ऐं बीमार माण्हू आहे ऐं हू 65 साल जे उमिरि जो माण्हू आहे, जीअं की उथारींदा विहारींदा ॿ ॼणा आहिनि। त उहो माण्हू कहिड़ी फुर करणु वियो, उन जो को प्रूफ हूंदो, को सबूत हूंदो, को दुनिया हिन दौर में हर माण्हूअ वटि जेको आहे न पाण सां गॾु मोबाइल आहे ई आहे। जीअं ॾिठो वञे त असांजे मथां पुलिसूं रेड कंदियूं आहिनि, असांजे मथां केतिरो मतिलबु हुनजो प्रेशर हूंदो आहे त असां कंहिं बि कुंड पासे सां हुनजो को न को मतिलबु फ़ोटू या का मूवीज़ ठाहे वठंदा आहियूं त सबूत पेश ईंदो आहे। जॾहिं इस्माइल साहिबु हिननि वटि फुर करणु वियो त हिननि वटि को सबूत ज़ाहिर न आहे। हाणे इन्हनि FIR जे मुताबिक़ असां सां जेको कयो वञे पियो सियासी तौर ते कयो पियो वञे। जी अदा ही तौहीन अदालत आहे, अदालतुनि खे का पुलिस रिस्पॉन्स कोन पई ॾिए। जीअं त को हाई कोर्ट सिंध हाई कोर्ट आहे, उन सलाहुद्दीन पंवर साहब जो आर्डर जूं कापियूं असां वटि पयूं आहिनि, हर शइ मौजूदु आहे। उन जे तहत बि हीअ हिकिड़ी FIR न, इस्माइल साहब ते ॾहरिकीअ जी FIR बि नामालूम में कढी वई, उहा बि तौहीन अदालत आहे। ऐं जॾहिं असां एप्लीकेशन कराई हुई त IG सिंध जेतिरियूं बि FIR इस्माइल डायरी जे मथां आहिनि कोर्ट सगोरी में पेश करे असां उन्हनि जा ज़ामिन कराईंदासीं। पर जॾहिं एॾियूं FIR हुयूं त IG सिंध खे घुरिजे हा त सभु अदालत में पेश कयो वञे हा। उन तहत मुंहिंजो पुटु अली मुस्तफ़ा डायरी केतिरनि ॾींहंनि खां वठी गुम आहे, जंहिंजी असां सुनवायूं खाऊं था सिंध हाई कोर्ट में। उन खे कराचीअ मां मेमण ॻोठ मां गुम कयो हो। जी हा, उन जे लाइ बि कुझु बि पुलिस नथी करे, बसि उन्हनि जे कन जे मथां का जुई न आहे। जी बिल्कुलु अदालतुनि शीशन कोर्ट में असांजो अॼु 6-7 सुनवायूं हली चुकियूं आहिनि, उन्हनि बि तौहीन अदालत कई। शीशन साहब हिननि ते आर्डर कयो हो त हिननि जे ॿिन्हिनि ज़मीनुनि ते जाइदादुनि ते औरतुनि जे घरनि जे मथां नवाब शाह, हा उन उहो बि आर्डर असां वटि मौजूदु पियो आहे। उन आर्डर कयो त हिननि जे मथां हिरासमेंट ख़तमु कयो वञे, हिननि जे ज़मीनुनि जाइदादुनि जे मथां जेको बि तव्हां प्रेशर कंदा पिया वञो इहो ख़तमु कयो। त उन जे बकौल बि हिननि तौहीन अदालत कई ऐं अदालत जी भञकड़ी कई ऐं उन्हनि असांजे मथां रेट लॻाया। APC जूं गाॾियूं आंदियूं ऐं 25 खां 30 गाॾियूं पुलिस जूं हुयूं, जेके वरी बसि नए से असांजा कलर बनियूं बिज सभु कुझु खणी विया। ऐं हाणे बि शीशन साहब उन आर्डर ते हुननि खे नोटिस कंदो आहे, पर को पुलिस वारो रिस्पॉन्स शीशन साहब खे न ॾींदो आहे। इस्माइल साहब सेवन शरीफ़ मां आमरी जे पुल वटि पहुतो हो त हुनखे पुलिस अरेस्ट कयो हो। उतां हैदराबाद पुलिस अरेस्ट कयो हो, उन्हनि खे हैदराबाद खयो वियो हो। उतां हुन 9C जी FIR कई इस्माइल साहिब ते। उन 9C जे FIR में हिन जी ज़मानत थी त उतां खां हैदराबाद खां उज़मा डायरीअ जे केस में वरी पुलिस हिन खे अरेस्ट कयो। उन खां पोइ हिननि जी गिरफ़्तारी थी वई, अली रज़ा जी इस्माइल साहब जी, ॿिन्हिनि जी गिरफ़्तारी थी। उन्हनि खे खणी विया जेल ते, कॾहिं हैदराबाद, कॾहिं नवाब शाह, कॾहिं सखर, कॾहिं लाड़काणू, माना जिथे जिथे हिननि जे दिलि चयो पियो। उन खां अलावा बि ॿियनि हंधनि ते बि हिननि खे पुलिस खणी वई। पोइ बसि हुननि जी गिरफ़्तारी इस्माइल डायरीअ ते टोटल 12 FIR थियूं आहिनि, जेकी मतिलबु दौलतपुर ऐं काज़ी अहमद अदा, उन खां पोइ जेको आहे सो नवाब शाह, मोरो, ॾहरकी, मेहड़, हैदराबाद, इते माना हर हंधि ते माना जेको हिननि FIR करे छॾी आहे। ऐं उन खां पोइ सॼी दुनिया खे ख़बर आहे त इस्माइल धाड़ेल चोर न आहे, इस्माइल हिकु सियासी माण्हू आहे ऐं एडवाइज़र आहे। जे अगरि सिंध जे सियासी माण्हुनि सां अहिड़ी हालति आहे ऐं उन खां पोइ हीअ सिंध जो पहिरियों सियासी लीडर आहे जंहिंसां एतिरी नाइंसाफ़ी थी पई वञे। अदा हाणे असां पेटिशन दाख़िल करे आया आहियूं तौहीन अदालत जी,
सिंध हाई कोर्ट कराची में जी जी हाँ जी तौहीन अदालत जी हाणे उहा एप्लीकेशन असां मतिलबु जमा कराई आहे उन जी असांखे 8 तारीख़ मिली आहे 8 तारीख़ खां थी सघे ॿी बि तारीख़ मिले हाणे उन में छा जवाबु थो अचे असांखे अदालत सगोरीअ में मुकमल तौरु असांजो इंसाफ़ु कयो आहे ऐं असांखे उमेदु बि आहे असां जीअं इंसाफ़ु कंदी बाक़ी पुलिस मां जा ॿिए रवैये में असांखे का उमेदु न आहे असांजो सजाद चांडियो साहिबु जी असां IG सिंध DIG SSP SHOs इन्हनि सभिनि खे जी जी उन लाइ धुर बनायो अथऊं त बाबा इस्माइल साहिब जे मथां नाइंसाफ़ी थी पई वञे ऐं उन जे मथां कूड़ियूं FIR दाख़िल कयूं पियूं वञनि ऐं इस्माइल साहिब जे मथां जेकियूं FIR नामालूम में निकितियूं पियूं वञनि ऐं इस्माइल साहिबु सॼी सिंध खे सॼी दुनिया खे ख़बर आहे न धाड़ेल आहे न चोर आहे न फोरू आहे न लुट आहे ऐं FIR बि तव्हां ॾिठियूं वञनि त इस्माइल साहिब जे त मुंहं ते ई नथियूं लॻनि त हिकिड़ो सियासी लीडर थी ऐं कंहिंजा 5000 लुटे अचे कंहिंजा 10 लख लुटे अचे कंहिंजो सोन खणी अचे त इहो त धाड़े ऐं चोर में मुबतला थी वञे छा सियासी लीडर कॾहिं धाड़ेल जा चोर थी सघनि था छा अदा इहो त नामुमकिन आहे अदा असां इंसाफ़ घुरूं था जेके अदालतूं सगोरियूं आहिनि जीअं असां सुप्रीम कोर्ट खां हाई कोर्ट खां शीशन कोर्ट खां जेकियूं असांजे सिंध जे अंदरि अदालतूं सगोरियूं आहिनि जिन जिन जॻहियुनि ते असां ते FIR थियूं आहिनि उन्हनि में अदालतूं आहिनि असां उन्हनि खां उमेदु बि कयूं था ऐं उमेदु बि आहे त असांखे जेको आहे सो आज़ादीअ जो मुतालबो था कयूं त इस्माइल साहिब खे आज़ादु कयो वञे अदा बिल्कुलु बि न थियो आहे माना मुलाक़ातुनि जो इहे असां लाड़काणे अदालतुनि में सलाहुद्दीन पंवर साहिबु असांखे ऑडर करे ॾिनो मुलाक़ात जो त कराची सिंध हाई कोर्ट कराची उन ऑडर कयो हो त मतिलबु इस्माइल साहिब जी मुलाक़ात ॾिनी वञे मोरे वारे जज साहिबु कयो त मुलाक़ात ॾिनी वञे उन मुलाक़ात जेको ऑडर हो ऑडर जूं कापियूं ऐं असां क़ुर पाक लाड़काणे जेल ते खणी वियासीं पर असांखे मुलाक़ात न ॾिनो अॼु ताईं बि इस्माइल जी हिकिड़ी बि मुलाक़ात असां सां न आहे थी ऐं असांखे इहा बि ख़बर न आहे त हू कहिड़े हाल में आहे कीअं आहे छा आहे लाड़काणे जेल आहे न आहे इहो बि असांखे का क्लियर ख़बर न आहे हा जी बिल्कुलु उहो त आहे हाणे असांखे माना इन ॻाल्हि जो ख़दशो आहे त इस्माइल साहिब जे मथां ॿियूं बि FIR न कढियूं वञनि ऐं जेकियूं ज़ाहिर कयूं आहिनि ऐं उन खां पोइ असां पेटिशन दाख़िल कई आहे IG सिंध खे त बाबा जेतिरियूं बि सिंध जे अंदरि इस्माइल जे अंदरि FIR आहिनि असांखे कोर्ट सगोरी में पेश कनि पोइ उन्हनि जो असां ज़मानतूं कराईंदा अदा गाॾियूं पुलिस वटि आहिनि ऐं प्रॉपर्टियूं जेकियूं कमत बिल्डोज़ कराए छॾियूं जेकियूं ज़ाया कराए छॾियूं उहे त उते ई ख़तमु लॻियूं पियूं आहिनि उन खां पोइ जेको आहे त मतिलबु पुलिस जो कहिड़ी बि तरीक़े सां असां सां छा पर कंहिं बि कोर्ट खे रिस्पॉन्स न आहे बिल्कुलु नथा मञी अदा पुलिस नथी मञे हाणे हींअर जीअं मां तव्हांखे ॿुधायो त अली मुस्तफ़ा जो मसइलो हलंदड़ आहे उहा बि माना सिंध हाई कोर्ट जो ऑडर आहे त भई अली मुस्तफ़ा खे ज़ाहिर कयो वञे जी मुंहिंजो पुटु आहे त उन जे लाइ बि कुझु नथो कयो वञे उन खां पोइ सरदार इस्माइल लहरी नाले असां चयो बाबा जेतिरियूं बि FIR आहिनि ऐं अदालत सगोरीअ जो ऑडर हो त उन FIR ख़तमु कयूं वञनि उन्हनि जे मथां ॿियूं अरेस्ट न कयो वञे उन्हनि जे मथां ॿियूं FIR न कयूं वञनि उहा बि तौहीन अदालत आहे ऐं उन खां पोइ शीशन साहिबु ऑडर कयो हो त हिननि जे माना पेट्रोलनि ते बनियुनि ते घरनि ते जाइदादुनि ते ऐं फैमिलियुनि में पुलिस न वञे त उन जी बि तौहीन अदालत करे पुलिस वॾनि अटालनि में असांजे घर ते आहे अदा नामुमकिन आहे इस्माइल साहिब जी आज़ादी जेकी असां ही गवर्नमेंट जो माना हालात ॾिसियो वेठा आहियूं रवैयो ॾिसियो वेठा आहियूं त नामुमकिन आहे बसि असांखे मतिलबु जेको आहे कोर्टनि सगोरनि वधि मां वधि असांखे रिस्पॉन्स ॾिनो आहे ऐं असांजी हेल्प कई वई आहे ऐं असां अञा ताईं पुर उमेद आहियूं कोर्टुनि मां त कोर्ट सगोरी असांजी अदालत कंदी असांजी मदद कंदी ऐं असांखे उन में उमेद बि आहे बाक़ी पुलिस बिल्कुलु न पुलिस कंहिं बि अदालत जे ऑडर ते को बि मतिलबु अमल नथी करे